त उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन दौरान 5 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त ऑपरेशन मीर अली वारे इलाइक़े में दहशतगर्दनि जी मौजूदगी वारे इतलाह ते कयो वियो। ISPR मूजिबि मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं धमाकेदार मादो हथ कयो वियो। ISPR जो वधीक चवणु आहे त मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस ते हमलनि में मुलविस हुआ। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कंदासीं। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन दौरान 5 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त ऑपरेशन मीर अली वारे इलाइक़े में दहशतगर्दनि जी मौजूदगी वारे इतलाह ते कयो वियो। ISPR मूजिबि मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं धमाकेदार मादो हथ कयो वियो। ISPR जो वधीक चवणु आहे त मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस ते हमलनि में मुलविस हुआ। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कर रहे आहियूं। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन दौरान 5 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त ऑपरेशन मीर अली वारे इलाइक़े में दहशतगर्दनि जी मौजूदगी वारे इतलाह ते कयो वियो। ISPR मूजिबि मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं धमाकेदार मादो हथ कयो वियो। ISPR जो वधीक चवणु आहे त मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस ते हमलनि में मुलविस हुआ।